तंगवानी में आतिफ हुसैन बिलानी की रिपोर्ट मौजूद। तंगवानी में मदरसा अरबिया शमसुल उलूम रहमानिया तंगवानी में मदरसे की तरफा शशमाई इम्तिहान में पोजीशन माणींदड़ होशियार मेहनती तलबा ऐं तालिबात जे एज़ाज़ में तकरीब मुनक़िद की हुई, जंहिंमें मोअज़्ज़िज़ मेहमान मौलाना सलीम जान, डॉक्टर मोहम्मद कासिम फारूकी, कुदरतुल्लाह गुजरानी, शहजाद गुजरानी, अब्दुल अवल खोसो ऐं ॿियनि शिरकत कई। मौलाना शामूर बलोच तालीम जी अहमियत बाबति गुफ्तगू करे आख़िर में पोजीशन माणींदड़ शागिर्दनि किफ़ायतुल्लाह, शबीर अहमद, अमजद, नजमुद्दीन, अनीसुर रहमान, नूरदीन ऐं ॿियनि शागिर्दनि खे इनामात सां पिणु नवाज़ियो। कोट में अब्दुल खालिक चाचड़ी की रिपोर्ट मौजूद। कंदकोट में साफ़ जे आलमी ॾींहं के मौके ते कंदकोट के साफ़िन पारां प्रेस क्लब के सदर पीर भाई बंगवार ऐं जनरल सेक्रेटरी राजा गोपीचंद की अगवानी में प्रेस क्लब ॿारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे में शहर के मुख़्तलिफ़ सियासी समाजी क़ौम परस्त धुरनि भी शिरकत कई। सियासी समाजी क़ौम परस्त धुरनि जे अगवाननि ऐं सहाफ़िन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन वक़्त बि सहाफ़ी इंतहाई ख़ौफ़ वारी ज़िंदगी में रिपोर्टिंग करे रहिया आहिनि। उन्हनि चयो त सहाफ़ी बिरादरी धाड़नि जे निशाने ते त शुरू खां ई, पर हाणे पुलिस जे ख़िलाफ़ जाइज़ ख़बरूं मोकिलण ते बि पुलिस जे निशाने ते बि आहे, जंहिंजो वाज़े मिसाल पुलिस ख़िलाफ़ ख़बरूं मोकिलण ते शिकारपुर पुलिस तरफ़ां लोकेटर साण करे काफ़ी सारा पुलिस अहलकार वठी कंदकोट पहुची घंटाघर वटि सिंध टीवी न्यूज़ जी ऑफिस मथां चढ़ाई करे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर बाकामद बंगवार ऐं सलीम ईरानी खे अगवा करे धाड़ियलनि जियां खंबे वञण जी कोशिश कई, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था।